इससे समझो मोहब्बत का पैगाम दिया है। काफ़ी हमारे सिंधी गाने ऐसे होते हैं जेके वो गाने गाते हैं कि थोड़ी नफरत फैलाते हैं। तो मैं क्योंकि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं द ग्रेट मुमताज़ मौलाई जी। जी हाँ दोस्तों, बकौल मुमताज़ मौलाई जीअं त हू सिंध जो न बल्कि पाकिस्तान जो सिंगर आहे। मुमताज़ मौलाई ARY TV जी लाइव नशरियात में मुमताज़ मौलाई लाइव अची करे तमामु सिंधी सिंगर्स ऐं सिंधी शाइरनि खे नफ़रत फैलाईंदड़ करार ॾेई छॾियो। मुमताज़ मौलाई जो चवणु आहे त सिंधी सिंगर हमेशह नफ़रत फैलाईंदा रहनि था, पर मूं मुहबत जो पैगाम ॾियण जी कोशिशि कई आहे। मां सिंधी कल्चर खे उर्दूअ में ॻाए ऐं उर्दूअ वारनि ताईं उहो पैगाम पहुचायो आहे। ऐं मुंहिंजो मुल्क पाकिस्तान आहे, सिंध त पाकिस्तान जो हिसो आहे। मुमताज़ मौलाई जा अहिड़ा लफ़्ज़ ॿुधी करे तमामु सिंधियुनि में ग़म ऐं गुस्से जी लहर छाइंजी वई। तमामु सिंध सां प्यारु कंदड़ माण्हू मुमताज़ मौलाई ते तनक़ीद कंदे नज़र आया। मुमताज़ मौलाई जे चवण जो असल मक़सदु छा हुयो ऐं छा मुमताज़ मौलाई वाक़ई सिंधी सिंगरनि खे नफ़रत फैलाईंदड़ करार ॾिनो या न, इन वीडियो में अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं त मुमताज़ मौलाई जे इन्हनि लफ़्ज़नि जो असल मतिलबु छा हुयो। त प्यारा दोस्तों, हलूं था अॼु जे इन टॉपिक ॾे त मुमताज़ मौलाई इहे लफ़्ज़ छो चया। मुमताज़ मौलाई जे चवण जो असल मक़सदु हुयो त तनक़ीदी शाइरी ॻाइण खां पासो करणु घुरिजे। असांजे सिंधी सिंगर हुजे या उर्दू सिंगर हुजे, पर तनक़ीदी शाइरी न ॻाइजे, हिक ॿिए जी हौसला अफ़ज़ाई कजे। ऐं मां हिन गाने में सिंधी कल्चर खे उर्दू में बयानु कयो आहे। मां उर्दू वारनि खे इहो पैगाम ॾिनो आहे त असां सिंधी पिणु पाकिस्तान जो हिसो आहियूं ऐं पाकिस्तान असांजो बि मुल्क आहे। काफ़ी हमारे सिंधी गाने ऐसे होते हैं जेके वो गाने गाते हैं कि थोड़ी नफरत फैलाते हैं। तो मैं क्योंकि पाकिस्तानी हूँ, अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान। जी हाँ दोस्तों, मुमताज़ मौलाई जा उहे वर्ड्स तव्हां ॿुधा त मुमताज़ मौलाई जो चवणु हुयो त काफ़ी सिंधी सिंगर ऐसे हैं जो नफ़रत फैलाते हैं, मगर हम मोहब्बत का पैगाम देना चाहते हैं। मतलब तनक़ीदी शाइरी ॻाइण खां पासो करणु घुरिजे ऐं तनक़ीदी शाइर पिणु इन ॻाल्हि जो ख़्यालु रखनि त तनक़ीद न कई वञे। तनक़ीद करण सां क़ौमुनि में वेछा अची वेंदा आहिनि ऐं उन करे मुमताज़ मौलाई जे चवण जो इहो ई मक़सदु हो त हिक ॿिए ते तनक़ीद करण बजाए हिक ॿिए सां मिली करे कमु कबो त सिंध ऐं पाकिस्तान वधीक मज़बूत थींदो। त प्यारा दोस्तों, अव्हांजी छा राय आहे त मुमताज़ मौलाई इहे लफ़्ज़ छा ॻाल्हाया हूंदा ऐं मुमताज़ मौलाई जे इन्हनि लफ़्ज़नि जी असल माना छा हूंदी। असल में अव्हांखे ख़बर आहे त मुमताज़ मौलाई जी उर्दू तमामु ख़राबु आहे। उनखे उर्दू ॻाल्हाईंदे सम्झ न ईंदी आहे त हू छा ॻाल्हाए रहियो आहे। हमसे प्यार करता हूँ और उर्दू तो हमारी कौमी बोली है, इसलिए मैंने बोला तो मैं ऐसा गाना रखूँ करूँ जो पूरी सबको एक कर दे। अच्छा, मुझे एक सवाल। जी हाँ दोस्तों, अवां मुमताज़ मौलाई जी उर्दू हिकु भेरो ॿीहर ॿुधी। मुमताज़ मौलाई जी उर्दू ॾाढी खुटल आहे, उन जे करे मुमताज़ मौलाई जी ग्रामर सही न आहे। मुमताज़ मौलाई जे चवण जो असल मक़सदु इहो न हुयो जेको आम माण्हू सम्झंदो आहे। मुमताज़ मौलाई कुझु बि थी सघे, पर मुमताज़ मौलाई हिकु सिंधी आहे। उनखे पहिरियां सिंध ऐं पोइ पाकिस्तान जी फ़िक्र हूंदी। मुमताज़ मौलाई जी बारे में अव्हांजी छा राय आहे, कमेंट करे पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। असांजो वीडियो जेकर अव्हांखे पसंदि आयो हुजे त वीडियो खे शेयर कजो, कमेंट करे पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, बेल आइकन खे दॿाए नोटिफिकेशन ऑल ते करे छॾिजो। दुआउनि में यादि कजो। अल्लाह हाफ़िज़।